أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صل على سيدنا محمد وآله وسلم अजीज़ान मोहतरम बिरादरान इस्लाम प्यारा दोस्तों बुजुर्गों अजीजों रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन खां वठी तव्हां जे आॾो तिलावत कंदो अचां थो अॼोके जुमे ते बि साॻी आयत सगोरी साॻे मौज़ूअ जे सिलसिले में तिलावत कई अथमि जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेराज शरीफ़ जो ज़िक्र बयान कयो आहे कुझु अवां ॿुधी आया आहियो बाक़ी अञा आम ॻाल्हियूं ऐं ख़ासि ॻाल्हियूं रहियूं आहिनि जेके तव्हां जे आॾो मां अॼु अर्ज़ु करणु चाहियां थो अल्लाह ताला मूं गुनाहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा पाक अल्लाह जी ज़ात जंहिं सैर करायो बिअब्दिही पंहिंजे ख़ासि बंदे खे लैलन रात जे थोरे हिसे में मिनल मस्जिदिल हराम सैर शुरू थियो काबतुल्लाह शरीफ वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा अक़सा मस्जिद ताईं अल्लज़ी उहा अक़सा मस्जिद बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि त जीअं असां पंहिंजे बाने जे लाइ पंहिंजूं ख़ासि कुदरत जूं निशानियूं ॾेखारियूं इन्नहू हुव समीउल बसीर ऐं बेशक उहा ज़ात समीअ बि आहे बसीर बि आहे इहो आहे इन आयत सगोरी जो तर्जुमो जंहिंमें अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमायो त अल्लाह पाक पंहिंजे बाने खे महराज करायो सैर करायो ऐं राति जे टाइम ते करायो ऐं इन जे लाइ महराज कराई त जीअं अल्लाह ताला पंहिंजे ख़ासि बाने खे पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारे अवां अॻ में ॿुधी आया हो त महराज छो थियो उन जा सबब कहिड़ा हुआ इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे मां मुख़्तसर अर्ज़ु करे चुको आहियां अॻे जुमे ते पाण इहा ॻाल्हि छॾी हुसीं त हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जे दरबार में अल्लाह जो प्यारो मलाइक हज़रत जिब्रील चइनी फ़रिश्तनि सां गॾिजी इसराफील मीकाईल इज़राईल ऐं हज़रत जिब्रील इहे गॾिजी बुराक खे वठी आया नबी करीम खे जाॻायूं हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम गुस्ल फरमाए हाणे नमाज़ पढ़ी सफ़र शुरू फरमाइनि था हाणे ॻाल्हि हितां अॻिते हलंदी अल्लाह ताला जल जलालहू मन वालो शल तव्हां असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ु कयां اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه हदीस पाक में ईंदो आहे पंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे मेराज खे पाण बयान कयो आहे
बयान तो उहो करे न जंहिंजे मथां इहो वाक़ियो पेश आयो हुजे। ॿियो उन राति मां तव्हांखे ॿुधायो अॻे जुमे ते त सॼो जहान सुतो पियो आहे। हाणे जे सुता पिया आहिनि, केरु ॾिसे त कीअं थो वञे, केरु शाहिद बणिजे। तंहिंजे करे अलाह ताला जे प्यारे हबीब पंहिंजे मेराज खे पाण बयानु कयो आहे। इन में बि अलाह पाक जी हिकमत आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात। जेकॾहिं कंहिंखे जाॻाए हा, कंहिंखे नबी पाक जो शाहिद बणाए हा, कंहिंखे हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जे मेराज जे बारे में गवाह रखे हा, त दुनिया ईअं चवे हा त ख़ुशामद कई अथई, ग़लति ॻाल्हि कई अथई, वधाए कई अथई, घटाए कई अथई। मां तूं ॿियो केर बि हुजे, नबी त पाण कोन आहियूं, आम इंसान जहिड़ा इंसान आहियूं। तव्हां असांजे ॻाल्हि ते तनक़ीद अची थी सघे पई, पर नबी पाक पंहिंजे मेराज खे पाण बयान थो करे। इन में अलाह हिकमत रखी आहे। सॼो जहान सुतल हुजे, को न जागे, अकेलो नबी पाक अलाह जे दरबार में अचे, पाण ॿुधाए। उहो ॿुधाए जंहिंजे ज़बान अलाह थो चवे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। अलाह ताला क़ुरान में फरमाए मुंहिंजो महबूब सवाइ वहीअ जे ॻाल्हाईंदो ई कोन्हे। यानी जो कुझु ॻाल्हाईंदो आहे उहो सभु वही इलाही हूंदो आहे। हबीब जो कुझु कौल हूंदो आहे उहो अलाह जो फरमान हूंदो आहे। नबी जी ॻाल्हि कॾहिं पूरी थी नथी सघे। तंहिंजे करे सॼो जहान सुतल आहे, हाणे पाण थो बयानु करे। पाण फरमाइनि था जॾहिं मूं वटि जिब्रील बुराक खे वठी आयो, पाण वरी वज़ाहत कनि था त बुराक छा आहे। पाण फरमाइनि था उहो नूरानी जानवर आहे, साहदार आहे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे नूर मां पैदा कयो आहे। जिब्रील नूर, मीकाइल नूर, जन्नत में रहण वारी मखलूक नूर, जन्नत में जेको ताम खाधो खोराक मिले उहा नूर। हज़रत बुराक बि नूर। हदीस में अचे थो हुनजी शक्ल मुंहुं हुनजो घोड़े जहिड़ो आहे। कन रिवायत में ईंदो आहे न हुनजो मुंहुं जेको आहे उहो इंसानी शक्ल जहिड़ो आहे। ऐं सही नमूने सां इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि बुज़ुर्गनि इन रिवायत खे तरजीह ॾिनी आहे त जेके चवनि था त घोड़े वारी सूरत आहे, इहा रिवायत सही कान्हे का। महबूब जे ज़बान मां जेका सही रिवायत आई आहे सा उन बुराक जी ज़ाहिरी शक्ल सूरत माण्हूअ जहिड़ी आहे। पुठी हुनजी घोड़े जहिड़ी आहे। पाण करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, लेकिन हुनजा पेर, हुनजा खुर जीअं ढगे जा हूंदा आहिनि, उन ढगे वांगुरु ढगे जो चिरियल खुर थींदो आहे। घोड़े खे सुंभ थींदो आहे गोलाईअ ते, लेकिन ढगे खे सुंभ न थींदो आहे, हुनजो खुर थींदो आहे, चीरल हूंदो आहे, बहसा हूंदो आहे। त अलाह ताला जी ज़ात जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणे थी ठाहे। उनजी जेका सूरत आहे माण्हूअ जहिड़ी, पुठी घोड़े जहिड़ी, कदु गॾह खां वॾो, खचर खां नंढो, दरमियानो। अलाह ताला जे हबीब फरमाए हुनजा पेर ढगे जे शक्ल जहिड़ा, जीअं ढगे जा पेर थींदा आहिनि। कुदरती तरह हुन में हिकमत रखियल आहे। अवा ॾिसो, पंहिंजी कार आहे, घोड़ो आहे, उठ आहे, जॾहिं बि मथां ई ते चढ़ंदो आहे त अॻियो पासो हुनजो मथे थी वेंदो आहे ऐं पोयों पासो पोइते थी वेंदो आहे। कार हूंदी त बि ईअं, बस हूंदी त बि ईअं, तव्हांजो उठ हूंदो त बि ईअं, घोड़ो हूंदो त बि ईअं। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था मुंहिंजी सुवारी अजीब क़िस्म जी आहे, रवानी थिए थी। उन में अल्लाह ताला जी ज़ात हिकमत अहिड़ी रखी आहे जो मथां ई ते चढ़े त अॻियां पेर पाण ई छोटा थी वञनि, पोयां वॾा थी वञनि। वरी जे हेठां ई ते लहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अॻियां पेर वॾा थी वञनि, पोयां छोटा थी वञनि, मुस्तफ़ा खे लोॾो ई कोन अचे। अलाह जी हिकमत आहे। कारीगर त उहो आहे न सही। इहो सभु शान सोचो हक़ीक़त में रब जो आहे। हक़ीक़त में ॾिठो वञे त इहा सभु कुदरत मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जी आहे। यफ़अलुल्लाहु मा यशा, जीअं वणेसि तीअं करे। पाण फरमाइनि था अहिड़ी सवारी मां वटि आंदी वई, मां तयार थी, नमाज़ पढ़ी, दुआऊं घुरी, लिबास मटाए, हाणे बुराक जे भर में आयो आहियां। जॾहिं बुराक जे भर में आयो आहियां, जीअं आम तरह सां अॻे घोड़े जी सवारी थींदी,
को लगाम झलींदो हो, को रिकेब खां झलींदो हो, को हने खां झलींदो हो। हाणे जेको मोतबर इज़त वारो आहे सो बिस्मिल्लाह करे हाणे सवारी थो करे। सरकार फरमाइनि था जॾहिं मां बुराक ते आयुसि चढ़ण जे लाइ त बुराक मस्ती कई। थोरो सोचो, मस्ती, या रसूलल्लाह कहिड़ी मस्ती कयई? अवां कॾहिं कंहिं सरकश घोड़े ते चढ़ी ॾिठो हूंदो, दड़ा बीठो हणंदो, बीठो दिंगंदो, पर नबी करीम फरमाइनि था मां हुन जे वेझो जीअं जो आयुसि त हुन सरकशी अहिड़ी कई जो ज़मीन खां मथे उॾामी 2 गज़ मथे बीही रहियो। छो त हो त सॼो सारो कुदरती बिजली जो ठहियल हो न साईं, कुदरती बिजली आहे। छो त बिजली मां इन जे करे छो त बर्क, अरबी में बर्क बिजली खे चइबा, पाण चवंदो बिजली, अरबी में चइबा बर्क। हे आहे बुराक, बर्क जो जमा हुआ कई बिजलियूं, हिकिड़ी बिजली न कई बिजलियूं। हबीब करीम फरमाइनि था मस्ती जो कई ज़मीन खां मथे थी बीठो त जिब्रील जेको स्वार थी मुंहिंजे लाइ हुनखे स्वार न बल्कि हुनजो गुलाम थी खादिम थी मुंहिंजे लाइ वठी आयो आहे, उनखे कावड़ आई त हो ॾह त रुनो पे विसरी वियो। अॻे जुमे ते ॿुधायो न त साल गुज़रियसि रुनो पे, जिब्रील खे कावड़ आई त होॾे त रुनो पे। अॼु वठी आयो हुअसि, अॼु वरी मस्ती करे नबी करीम जे आॾो मथे थी बीह रहियो आहे, हुज़ूर हेठि बीठो आहे, हे मथे उॾामी बीह रहियो आहे, मुअल्लक़ छो बीठो आहे? जी मुअल्लक़ छो बीठो थो? हज़रत जिब्रील अमीन जी ज़ात बाबरकात उनखे छिबी ॾेई फरमाइनि था इंज़िल या बुर्राक, ओ बुर्राक हेठि लही आ। जमल हज़रत जिब्रील अमीन उनखे छिबी ॾिनी आहे अरकल बुर्राक, हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे सवारी वारे जानवर खे जिब्रील जे छिबीअ सां पघर अची वियो। जिब्रील जी छिबी आहे साईं, का तुंहिंजी मुंहिंजी कान्हे, जिब्रील अल्लाह जो ताक़तवर ज़ुल क़ुव्वतुल मतीन वॾी ताक़त वारो मलाइक फ़रिश्तो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन मलाइक सगोरे हुनखे छिबी जोड़नी त बुर्राक सॼो पघिरजी वियो। हदीस पाक में ईंदो आहे हुनजे पघर जा फुड़ा ज़मीन ते किरिया, अल्लाह पाक उन जे पघर मां ख़ुशबूदार गुल पैदा फरमाया। उन बुर्राक जे पघर मां ख़ुशबूदार गुल जेके असां वटि दुनिया में मौजूद आहिनि, को मोतियो आहे, को राबेल आहे, को गुलाब जो गुल आहे, को कहिड़ो गुल आहे, उहे सभु अल्लाह ताला जी ज़ात कुदरत जो मालिक आहे, उन बुर्राक जे पघर मां पैदा फरमाया। आम तरह सां हदीस में ईंदो आहे, पाण फरमाइनि था त तव्हां जॾहिं बि का बि ख़ुशबूदार शइ सिंघो त मूं ते दुरूद पढ़ंदा रहियो। इन में हिकमत इहा आहे त इन जो ख़ुशबू जो ताल्लुक़ ऐं वास्तो नबी करीम जे सवारी सां आहे। इहा ख़ुशबू जेका दुनिया में पाण खे मिली आहे सा महबूब पाक जे सवारी जे सदके में अल्लाह ताला ॾिनी आहे। ऐं पाण फरमाइनि था दुनिया में 3 शयूं दुनिया जूं मूंखे पसंदि आहिनि। पारी पारी निकाह जी हालत में मूंखे पंहिंजूं घर वारियूं पसंदि आहिनि। 2 नंबर में फिसलात कुर्रतुल ऐनैय, मूंखे नमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। 3 नंबर में नबी करीम फरमाइनि था मूंखे दुनिया जी ख़ुशबू पसंदि हूंदी आहे। तंहिंजे करे जुमे जे ॾिहाड़े ख़ुशबू लॻाइजे, ईद जे ॾिहाड़े ख़ुशबू लॻाइजे, हमेशा हमेशा ख़ुशबू लॻाइजे, ख़ुशबू पंहिंजी आदत बनाइजे। छो त ख़ुशबू लॻाइण सां इंसान में नज़ाकत पैदा थींदी आहे, सफ़ाई पैदा थींदी आहे। घर में वेहंदो त ॿिए खे नफ़रत कान ईंदी, न त जेकॾहिं मूं वांगुरु को वेठो हूंदो पघर पियो ईंदो, मुंहिंजे पघर जी बदबू हुनखे बेज़ार कंदी। पर अॻे भला ख़ुशबू लॻल हूंदी त कम अज़ कम माण्हू बदबू खां बची पवंदो। इहा ख़ुशबू बि निस्बत रखे थी रसूलुल्लाह सां। बुराक सगोरे खे जिब्रील थो चए लही आ हेठि, अड़े हुते त रुने पे, साल गुज़री वई, वठी आयो आहियां, नबी सही तयारु थियो बीठो आहे, हलन था, तोखे कहिड़े निभाग खयो आहे जो मथे चढ़ी बीठो? हला वेठ, मतां हुज़ूर कावड़जी पए, तोखे रिजेक्ट करे छॾे, ॿी सवारी घुराए, महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे दर तां तड़जी वञी, हे सालनि जो रोअण तुंहिंजो काॾे वियो? मस त इहो दर मिलियो थी, लवेठ। अल्लाह अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त
अल्लाह सड़ाई कंदो आहे त जवाब बि सवलो ईंदो आहे। बुराक थो चवे ओ जिब्रील तूं बि नबी करीम जे दर जो गुलाम आ, मां बि नबी करीम जे दर जो गुलाम आहियां। तुंहिंजो कमु हो मूंखे नबी पाक जे दरबार में पहुचाइण, तो मूंखे पहुचायो, हाणे तूं बस कर, मां ॼाणा त रसूलुल्लाह ॼाणे। अल्लाहु अकबर। तूं मूंसां न ॻाल्हाए, तुंहिंजो कमु हो ख़ादिम थी वठी अचण, वठी आयो आहियां। हाणे मुंहिंजो आका मुंहिंजे आॾो बीठो आहे, हबीब सवारी लाइ आयो आहे, मां सवारी बणिजी आयो आहियां। तुंहिंजो कमु नाहे गड़बड़ करण, तूं चुप कर, मां पाण थो नबी सही था ॻाल्हायां। जिब्रील थो चए मूंखे तो ते क़यास थो अचे, तो ते रहम थो अचे, तड़जी न वञे। हज़रत बुराक जवाब थो ॾे जिब्रील साल थिया थी नबी करीम जे दरबार में ईंदो रहंदो आहे, अॼु कोन आयो आहे। मां तोखे ॿुधायां थो त महबूब जो उहो दरवाज़ो आहे, जेसीं ताईं माण्हू पहुचे नथो तेसीं ताईं डिॼे, तेसीं ताईं ॾके, तेसीं ताईं कंबे, तेसीं ताईं ख़्यालु करे। पर हबीब जे दर ते पहुचण खां पोइ हे उहो रहमत वारो नबी आहे जो कंहिंखे तड़ींदो ई कोन्हे। दर ते आयो, हाणे तड़बो कोन, मां अॻे रुनुस पे त महबूब जो दर मिले, तॾहिं पे रुनुस जो ख़बर न आहे, पर हाणे मूंखे यकीन थी वियो आहे रसूलुल्लाह जे दर ते आयो, हाणे मूंखे नबी साईं तड़ींदो कोन। दुरूद पर त ॻाल्हि ॿुधायां। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। इहा हक़ीक़त अथव त रहमत लिल आलमीन कंहिंखे कोन तड़ियो। हबीब जो अखलाक, नबी साईं जो किरदार, नबी पाक जी बुर्दबारी, महबूब पाक अलैहिस्सलाम जो तहम्मुल ऐं हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जी कुवत बर्दाश्त, इहा सॼे जहान खां मथे आहे। अहिड़ो कंहिं इंसान जो मिसाल दुनिया में नथो मिली सघे जेतिरो सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला कुवत बर्दाश्त ॾिनी हुई। हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जिब्रील कि लब्बैक या रसूल अल्लाह, चुप कर त मां ॻाल्हायांसि, छा थो चवे। ओ बुराक कहिड़ी तुंहिंजी तमन्ना आहे, तुंहिंजो छा चवण आहे। हज़रत बुराक अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह हिकिड़ो अर्ज़ आहे। चओ साईं दुनिया जो दस्तूर आहे, शादी थींदी आहे, पोइ शादी वारे ॾिहाड़े माण्हू अंगल कंदा आहिनि, उन अंगल में इनाम मिलंदा आहिनि। शादी जे ॾिहाड़े मंगणहार खे बि मिलंदो आहे इनाम, मीरबर वीचारे पाणी भरण वारे खे बि मिलंदो आहे, राधे बोरची खे बि मिलंदो आहे, मानी खारण वारनि खे बि इनाम मिलंदा आहिनि। घोट जी शादी आहे, कंहिंखे वॻो ॾींदो आहे, कंहिंखे अजरक ॾींदो आहे, कंहिंखे इनाम ॾींदो आहे, कंहिंखे ढगो ॾींदो आहे, कंहिंखे बकरी ॾींदो आहे। अल्लाह जा हबीब अॼु तुंहिंजी बि शादी आहे, अॼु लाम कान ते वञी थो, मां तेसीं ताईं तोखे चढ़ण कोन ॾींदुसि जेसीं ताईं मूंसां वाइदो न करी। कहिड़ो थो वाइदो वठी, ॿुधाए न वाइदो कहिड़ो थो वठी। हबीबन करीमन खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अव्हांखे सभु ख़बर आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, नबी जॾहिं पंहिंजे क़बरुनि मां उथंदा त हर नबीअ जे क़बर जे मथां अल्लाह ताला जी ज़ात सवारी मोकिलींदो। जीअं जो नबी सगोरो पंहिंजे क़बर मां निकिरंदो त हर हिकु नबीअ जे सवारी लाइ हिकिड़ो बुराक ईंदो। पोइ साईं पोइ ज़रूरु तव्हांजे लाइ बि को बुराक ईंदो। पाण फरमाइनि था हाओ आदम जे लाइ बुराक, इब्राहिम नबी लाइ बुराक, सुलेमान नबी लाइ बुराक, मूसा कलीमुल्लाह बुराक, मुंहिंजे लाइ बि बुराक ईंदो। जिब्रील थो चए, बुराक थो चए या रसूल अल्लाह, इहो ई त अंगल आहे, वाइदो कर अॼु मेराज वारी राति बि मुते सुवार आहे त क़यामत में बि मुते सुवार थिजा। इहा ॻाल्हि मञण लाइ मथे बीठो आहियां, हा कर त पोइ लहां। हाणे हिकिड़ो मसइलो तव्हां मूंखे ॿुधायो, मां बि तव्हांखे रोज़ थो ॿुधायां, तव्हां बि त ॿुधायो, पोइ अॻिते हलो। तव्हां मूंखे मसइलो ॿुधायो त बुराक नबियनि जे लाइ अलाह साईं मोकिलींदो या नबी चवंदा त असां में बुराक अचनि।
केरु मोकिलींदो? इहा ॻाल्हि तय आहे। बुराक अलाह मोकिलींदो। नबी करीम चवे हा बुराक ख़ुदा जी मर्ज़ी, अलाए कहिड़ो बुराक अलाह मोकिले। मां तोसां हाओ करे वेहा त तो ते चढ़ंदुसि ऐं अलाह को ॿियो मोकिले त मज़ो कोन्हे, वाइदे ख़िलाफ़ी थी पवंदी। मां तोसां हाओ नथो कयां। सम्झो था न? पर न, वाह रहमत लिल आलमीन। अल्लाह ताला जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, ऐ बुराक लहिया, मुंहिंजो तोसां मुहम्मदी वाइदो आहे त अॼु बुराक मेराज वारी रात में मां तो ते सवार आहियां त क़यामत जे ॾिहाड़े बि तो ते सवारी कंदुसि। जमल इहा ॻाल्हि बुराक ॿुधी आहे, हदीस में ईंदो आहे त पोइ हेठि लही आयो। हेठि जो लही आयो त नबी करीम जी ज़ात हुन ते सवार थिया, सवार थी हाणे रवाना थिया। हिते हिकिड़ो मसइलो आहे, उहो ज़रूर ॿुधाइणो आहे। मतां तव्हांखे सुभाणे ख़दशो थिए, मुंहिंजूं कैसेटूं तव्हां भरींदा हो, मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि मौज़ूअ लिखिया पिया आहिनि ऐं हीअ कैसेट अहिड़ी चोर आहे, इहा ॻाल्हि बख़्शे ई कान थी। जेका ॻाल्हि चइजी वई सा छपिजी वई। अॻे असांखे माण्हू चवंदा हुआ जॾहिं हे टेपूं कोन निकितियूं, साईं तव्हांजी जेका न तकरीर आहे त असां कॾहिं अहिड़ी कान ॿुधी आहे। ऐं हाणे वरी चवनि था साईं इहा त साॻी तकरीर कई अथव। भाई टेपूं तव्हां खणी छॾियो त पोइ तव्हां साॻी चओ त ख़बर पए आहे न आहे दादा। इहे टेपूं आहिनि तव्हां वटि भरी पई आहे, तव्हांजे करे साॻी साॻी ॻाल्हि आहे। असांजे हिकिड़े मौली साहिब खे दोस्त खे हिकिड़े सैयद चयो, साईं करबला जो किसो जेको पर ॿुधायो हुई उहो असांखे साॻियो न ॿुधाए, हेल वरी नओं ॿुधाए। उहो चवण वारो शाह साहिब हो, सैयद हो। मौली साहिब चयोसीं ॻाल्हि ॿुधो, किसो त हिकिड़ो ई आहे त इमाम हुसैन वियो, यज़ीद सां लड़ियो, जंग थी, शहीद थियो। किसो त हिकिड़ो ई आहे। हाणे नओं तोखे कहिड़ो ॿुधायां? हिकिड़ी ॻाल्हि आहे, यज़ीदनि जी खोटी कान्हे, अवां सैयदनि मां को तयारु थिए को कुसे त वरी नओं किसो ॿुधायां। तव्हां रुगो तयारु थियो, इस्लाम जो झंडो खणो, हुसैन नाने जी सुन्नत पूरी कयो, लड़ो कंहिं यज़ीद सां विढ़ो त पोइ नओं किसो ॿुधायां। ॻाल्हियूं त उहे ई आहिनि जेके असुल खां अचनि थियूं, नई अचे किथां? सम्झो था अलाए न। तंहिंजे करे ॻाल्हि तव्हांजे ज़हन में न हुजे त मां यादि ॾियारायां, मतां टेप ॿुधी पोइ तव्हां चओ त तो अॻे हीअ चयो, हाणे हीअ छो थो चए। सलात पढ़ त ॻाल्हि ॿुधायो। اللهم صل على سيدنا نبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم عليه। मां हिकिड़ी ॻाल्हि में चयो आहे, तक़ीर मूंखे पंहिंजी यादि आहे। मां चयो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं जन्नत में वेंदा त ॾाचीअ ते सवार हूंदा, उन ॾाचीअ जी मुहार बिलाल जे हथ में हूंदी। जो हुज़ूर हिकिड़े ॾींहुं चयो हो, बिलाल कि लब्बैक या रसूल अल्लाह, बिलाल तुंहिंजो वॾो मक़ाम आहे जो मुंहिंजो ग़ुलाम आहे। या रसूल अल्लाह मां तव्हांजो ग़ुलाम आहे, मक़ाम कीअं आहे? पाण फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े सभिनी खां जन्नत में अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह कीअं? तुंहिंजो वॾे शान मान वारो सिद्दीक़ आहे, पाण फरमाइनि था सिद्दीक़ खां बि अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह उमर फारूक आहे, पाण फरमाइनि था बिलाल तूं उमर खां बि अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह उस्मान ज़िन्नूरैन आहे, पाण फरमाइनि था उस्मान खां बि अॻु में वेंदे। या रसूल अल्लाह अलीउल मुर्तज़ा तुंहिंजो प्यारो आहे, पाण फरमाइनि था तूं अलीउल मुर्तज़ा खां बि अॻु में वेंदे। पाण फरमाइनि था रुगो अलीअ खां न, उमर फारूक खां न, उस्मान अबू बकर खां न, पर बिलाल ॿुधी छॾ, क़यामत जे ॾिहाड़े 1.25 लख नबियनि खां बि अॻु में तूं वेंदे। बिलाल रोई थो जे, महबूब खे थो चए कि बिलाल कीअं? इहो मूंखे सम्झ में नथो अचे। पाण फरमाए था ओ बिलाल 1.25 लख नबी न, बल्कि ॿुधी छॾजां क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद खां बि अॻु में वेंदे। बिलाल रोई क़दमनि ते किरी ज़ारो ज़ार रोए थो, ऐं महबूब तव्हांजो ग़ुलाम नबियनि खां अॻे, पर तव्हां खां अॻु में कीअं? पाण फरमाइनि था मां ॾाचीअ ते सवार हूंदुसि, मुंहिंजे ॾाचीअ जी मुहार तुंहिंजे हथ में हूंदी, उहा वठी अॻु में हलंदे। हमेशह जत अॻु में हलंदो आहे, सवारी पुठियां ईंदी आहे। इन हैसियत सां मुंहिंजे सदके अॻु में वेंदे पुठियां मां लॻो ईंदुसि।
छो त जेसीं ताईं पाण फरमाइनि था जेसीं ताईं तोखे यादि रखणु खपे त मां मुहम्मद जन्नत में न वेंदुसि तेसीं ताईं को नबी बि न वेंदो सभु नबी ॿाहिरि बीठा हूंदा मां मुहम्मद अॻु में वेंदुसि उन खां पोइ नबी ईंदा पर मां मुहम्मद सवार थी वेंदुसि ऐं मुंहिंजे सवारी जी मुहार बिलाल तुंहिंजे हथ में हूंदी बिलाल अॻु में वेंदो पर सदके साईं जे हुज़ूर जी ॾाची मुबारक जी मुहार न हुजेसि त अॻु में वेंदो हाणे इहे ॿई ॻाल्हियूं टकराइजी पयूं बुराक ते नबी सही चढ़ंदो हेॾो वरी ॿी ॻाल्हि हदीस समेत वरी ॾाची ते चढ़ंदो फ़र्क़ु आहे या न आहे हाणे फ़र्क़ु आहे त तव्हां सुभाणे चवंदो बोली साहिब ॻाल्हि हिकिड़ी कर ॿ न कर हाणे सम्झाए थो छॾियां हक़ीक़त में सफ़र ॿ आहिनि सफ़र घणा आहिनि हिकिड़ो सफ़र आहे कब्र शरीफ़ खां हबीब जी ज़ात फरमाइनि था अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू माण्हू जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे क़ब्रुनि मां निकिरंदा सभ खां अव्वल रोज़े पाक मां ॿाहिरि ईंदुसि मुंहिंजे लाइ बुराक ईंदो पाण फरमाइनि था कब्र शरीफ़ खां वठी करे मैदान हशर ताईं बुराक जी सवारी आहे उते बुराक जी सवारी ख़तम थी वई हाणे वरी मैदान हशर खां जन्नत ताईं ॿी मंज़िल आहे सवारी ॾाठी आहे हाणे लेखो ठही वियो छो त महबूब जे कौल में तज़ाद कोन्हे महबूब जे फरमान में ज़िद न आहे ईअं कोन्हे त हबीब हिकिड़ी ॻाल्हि करे वरी ॿी ॻाल्हि करे समझ जो फेर आहे अलाह ताला शर समझ ॾे सम्झण जी कोशिशि कंदा कयो महबूब जूं हदीसूं हिक ॿिए जे मुखालफ़त में न आहिनि हबीब जूं हदीसूं हिक ॿिए जे ज़िद में न आहिनि रुगो समझ जो फेर हूंदो आहे हाणे तव्हांखे न को सुभाणे चइबा बाबोली साहिब जो त बुराक ते न बि हूंदो वरी अॻे चयो त ॾाची ते सवार हूंदो हाणे ॻाल्हि सची कहिड़ी तव्हां चओ ॿई ॻाल्हियूं सचियूं पहिरीं मंज़िल आहे कब्र शरीफ़ खां महबूब पाक जो मैदान हशर में अचणु इहा पहिरीं मंज़िल ख़तम थी वरी ॿी मंज़िल शुरू थींदी मैदान हशर खां जन्नतुल फिरदौस ताईं हाणे दुरूद पढ़ंदे ते हलो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो बुराक लथो मां मुहम्मद सवार थिस बुराक खे हाणे डोरे थो हले जिब्रील अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार सुभान अल्लाह हर शायर हर सुठे माण्हूअ महबूब पाक जी कंहिं न कंहिं अंदाज़ में तारीफ़ कई आहे अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार पेश आ जिब्रील प्या दो घोट घोड़े सवार अजीब नज़ारो आहे अॼु जन्नत मलाइकनि जी आहे चओ सुभान अल्लाह 70,000 मलाइक मीकाइल सां आहिनि गॾु 70,000 मलाइक जिब्रील सां गॾु आहिनि 70,000 मलाइक इज़राइल सां गॾु आहिनि 70,000 मलाइक हज़रत इसराफील सां गॾु आहिनि इहा अज़ीम शान ॼञ आहे जेका हबीब करीम खे अल्लाह जे दरगाह वठी आहिनि पाण करीम फरमाइनि था जंहिं वक़्त में मां बुराक ते चढ़ियो आहियां बुराक पंहिंजो परवाह शुरू कयो आहे ऐं एतिरो हुन जी रफ़्तार तेज़ आहे पाण फरमाइनि था जिथे नज़र पई खुटेसि उते विख पियो रखे अॼुकल्ह जो साइंसदान थो चवे त हीअ जेका पंहिंजी न बिजली आहे लाइट इन जी स्पीड जेका आहे 1,86,000 माइल फी सेकंड में आहे माना जेकॾहिं का डिघी तार हुजे 1,86,000 माइल जेतिरी उन तार खे हिकिड़े पासे हिते बिजली में लॻाए ॿिए पासे बल्ब लॻाए हेॾो बटण खे हेठि कर देरि कान थींदी हिकिड़े सेकंड में 1,86,000 मील जो मुफ़ासिलो करे वेंदी हे दुनिया जी बिजली जेका माण्हू पंहिंजे अकुल सां ठाही आहे हे त इंसानी बिजली आहे हे बरक आहे ही छा आहे बाबा ॾाढे जो छा आहे ऐं मुस्तफ़ा जी सवारी छा आहे बुराक कई बिजलियूं पाण फरमाइनि था यदउल हाफ़िरत इला मुंतहन नज़र
जाते नज़र पई खुटेसि उते पियो पंहिंजी विख रखे, जाते नज़र पई ख़तम थिए उन जॻह ते कदम पियो रखे। हाणे कुर्बान नबी करीम तुंहिंजे सुवारीअ तां ढकियल सुवारी हूंदी आहे, बंदि हूंदी आहे, हवा न लॻंदी आहे, तेज़ रफ़्तार सां हलंदी आहे, माण्हू बर्दाश्त करे वञे, ख़ुदा पियो ख़ैर करे कार जो शीशो भॼी पवे, खुले घोड़े ते सवारी कर 40-50 जे स्पीड ते हलंदो, माण्हू जा फिफड़ फूकजी वेंदा, साह फूकजी वेंदो, हवा बर्दाश्त करे कोन सघंदो, एॾी तेज़ रफ़्तार सां पंहिंजे वजूद जो तवाज़ुन रखी न सघंदो। वाह नबी तो त कुर्बान वञा, 1,86,000 मील फी सेकंड जे रफ़्तार सां हज़रत बुरहाक हले थो, पर मुस्तफ़ा जे फरमाइनि था हिकिड़ी जॻह खां लंघियासीं, जिब्रील मूंसां गॾु आहे, मूंखे अर्ज़ कई क़िबला तरसो, बुराक खे बीहारियोसीं, बीठ साईं लहो, लथुसि, बुराक बीठो आहे, जिब्रील बीठो आहे, मलाक बीठा आहिनि, झंगा पहाड़। सरकारे दो आलम अलैहिस्सलाम खे अर्ज़ थो करे सल्ल रकातैन या रसूल अल्लाह, सुभान अल्लाह, ओ मुंहिंजा प्यारा हबीब हीअ जेका जॻह आहे हिते 2 रकातूं नफ़िल पढ़, 2 रकातूं पाण 2 रकातूं नफ़िल पढ़ियो, फारग छा दुआ घुरियो, पाण फरमायो त बुराक जिब्रील तोखे अलाह ताला मोकिलियो आहे, तूं जो कुझु बि चवीं थो सो अलाह जो अमर आहे, 2 रकातूं नफ़िल पढ़ायो थी, पर छो हीअ जाइ कहिड़ी आहे, झंगा पहाड़ आबादी आहे कान का, हाज़ा बैतुल्लहम, ओ प्यारा महबूब हिन जॻह जो नालो आहे बैतुल्लहम, छा आहे नालो बैतुल, ये पाण चवंदो बैतुल्लाह, बैतुल मुक़द्दस चवंदा आहियो न साईं, बैतुल मामूर नाला आहिनि, हीअ छा आहे बैतुल्लहम। साईं हिन ॻाल्हि में फज़ीलत कहिड़ी आहे, बैतुल्लाह त काबो आहे, बैतुल मामूर त मलाइकनि जो काबो आहे, बैतुल मक़दस अॻियनि नबियनि जो क़िबलो आहे, बैतुल्लहम में छा आहे, अल्लाह ताला जे दरबार, अल्लाह ताला जे महबूब जे ख़िदमत में जिब्रील सगोरो अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, ही उहा जॻह आहे जंहिं जाइ ते प्यारो ईसा नबी ॼाओ हो, केरु ॼाओ हो, हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम ॼाओ हो, अल्लाह जे नबीअ जे ॼमण जी जाइ आहे। तंहिंजे करे मां तोखे इन लाइ अर्ज़ कयो त तव्हां हिन जॻह ते निमाज़ पढ़ो त सुन्नत थी पए, नबी कमु करे त सुन्नत ॻाल्हायो, नबी कमु करे त महबूब ॾंदड़ न करे हा त असां कोन कयूं हा, नबी साईं दाढ़ी न रखे हा असां कोन रखूं हा, नबी साईं मुछूं कोन कटाया असीं कोन कटायूं हा, नबी करीम जी ज़ात बाबरकात तहज्जुद न पढ़े हा असीं कोन पढ़ूं हा, हबीबन करीमन जूं सुन्नतूं आहिनि या रसूल अल्लाह। इन जे करे तव्हांखे मां हिन जॻह ते नफ़िल पढ़ाइण लाइ अर्ज़ु कयो आहे त जे क़यामत ताईं तुंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत थी पवे त जिते अल्लाह जे नबीअ जो क़दम लॻंदो आहे, अल्लाह जे प्यारनि जी जाइ हूंदी आहे, अल्लाह जे दोस्तनि जो हंधु हूंदो आहे, उहा जाइ मुतबर्रिक हूंदी आहे, उते नफ़िल पढ़बा आहिनि, इबादत कबी आहे, बिदअत न आहे, सुन्नत आहे। सम्झियो त महबूब जे उम्मत लाइ सबक़ थी पवे त जंहिं जाइ ते बि अल्लाह जो नबी ॼमे या अचे या वेहे या कदम घुमाए, हाणे उहा जाइ मुतबर्रिक आहे, जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध। हज़रत गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जंहिं जाइ ते रहिया कदम लखियूं उहा जाइ सुहारी आहे, इज़त वारी आहे, बरकत वारी आहे। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम ॼमे थो, उहा जाइ बरकत वारी आहे। ख़ुदा जो महबूब ते निमाज़ पढ़े थो, निमाज़ पढ़े थो, उम्मत लाइ सबक़ थो छॾे त अल्लाह जे प्यारनि जूं जायूं, अल्लाह जे नबियनि जा हंध आस्थाना बरकत वारा आहिनि। बैतुल्लाह में जंहिं पासे सफ़ा मरवो आहे, उन सफ़ा मरवे खां थोरो मुफ़ासिले ते अॼु ताईं उहा जाइ ठही पई आहे जंहिंजो नालो आहे मौलिदुन नबी, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौलिदुन नबी। सफ़ा वेझी आहे, माण्हू सफ़ा मरवे खां हले त मुंहिंजे ख़्याल में 5 मिंटनि में उते पहुची वेंदो, एतिरी वेझी आहे। उन जो मक़सदु कहिड़ो आहे मौलिदुन नबी जो, इहा उहा जाइ आहे जंहिं जाइ ते मुहम्मद करीम ॼावा, माना महबूब जे ॼमण जी जाइ। अलाह ताला रहम करे हिन हुकूमत जेका मौजूद आहे सऊदी में, उन खां अॻु में
तुर्कनि जी हुकूमत हुई, शरीफ़ जो दौर हो, सदियूं गुज़री हुयूं, उहा जॻह मुतबरक थी पई हूंदी हुई ते माण्हू अची नफ़िल पढ़ंदा। अलाह खे दुआ घुरी अर्ज़ कंदा, मौला तुंहिंजो हबीब हिकिड़े आयो आहे, उनजे सदके असांजा मतिलब पूरा थियनि, असां तो मुसीबतूं लहनि, असांखे इस्लाम जी मोहबत थिए। पर हे दौर जीअं जो आयो, इन्हनि उहा जॻह फेराए उहा नफ़िल पढ़ण वारी जाइ बंदि करे उते हिकिड़ो दफ़्तर ठाहियो अथनि औक़ाफ़ खाते जो। असां पाण हाज़िरी ॾिनी आहे, ॾिठो आहे, बसि उते कुर्सियूं रखियो वेठा आहिनि, चांहियूं वेठा पीअनि, बूटनि सां वेठा आहिनि। पोइ जिन खे ख़बर आहे उहे वीचारा पुराणा माण्हू उते पुछाए वञी पहुचंदा आहिनि, हुनखे चवंदा आहिनि वरी असांखे नफ़िल पढ़ण ॾियो। पोइ झलींदा कोन्हनि, पर हाजी नफ़िल पढ़ंदो आहे, उहे खिलंदा आहिनि, आला मजनू ही चरिया आहिनि। हाणे हिते नफ़िल छो था पढ़ो पिया? ऐं मुंहिंजा प्यारा तो त चरिया न आहिनि, बल्कि महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल था कनि। चरियो त उहो आहे न जेको इन शइ जी हैसियत खे ख़तम थो करे, उन शइ जी हैसियत खे मिटाए थो पियो। चरियो उनखे चइबो, बाक़ी हर हिक खे चरियो कोन चइबो। मालूम ईअं थो थिए त महबूब करीम अलैहिस्सलाम असांखे ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण वारी जाइ ते नफ़िल पढ़ी गोया दुनिया खे सबक़ ॾिनो आहे त दुनिया वारो, मां मोहम्मद ईसा जे ॼमण जी जाइ ते नफ़िल पढ़ियो आहे, अवां मुंहिंजा उम्मती मुंहिंजे ॼमण वारी जाइ ते नफ़िल पढ़जो। हलो अॻिते पाण वरी बुराक ते सवार थिया, अॻिते रवाना थिया। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, हिकिड़ी जॻह तां मुंहिंजो गुज़र थियो आहे, रायतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे, मुक़ाम आहे, उन मुक़ाम जे भर मां मुंहिंजी सवारी लंघी आहे। पाण फरमाइनि था मां जो क़ब्रिस्तान ॾे वाझायां, रायतु मूसा क़ाइमन, बीठो आहे मूसा निमाज़ थो पढ़े, सुभान अल्लाह, फी क़ब्रिही, पंहिंजे क़ब्र में। निमाज़ जहिड़ा पढ़ंदा आहिनि या मुअल? सभई ॻाल्हायो, तव्हां जहिड़ा हो सभई पढ़ंदा हो निमाज़ूं? हिते वरी थधा थी वियो, जहिड़ो निमाज़ी हूंदो आहे अलाह जो फर्ज़ पढ़ंदो, बाबा निमाज़ पढ़ंदा पियो। अलाह जे नबियनि खे एॾो त प्यार आहे, निमाज़ असांजो जहान छॾे विया, क़ब्र में बि निमाज़ था पढ़नि पिया। रायतु मूसा क़ाइमन, महबूब से फरमाइनि था मां बीठो ॾिठो मूसा खे, युसल्ली फी क़ब्रिही, पंहिंजी क़ब्र में निमाज़ बीठो पढ़े। हाणे बीहण खां पोइ कबो आहे रुकू, रुकूअ खां पोइ कबो आहे सजदो, सजदे खां पोइ वरी वेहबो आहे, वेहण खां पोइ अतहियात पढ़बो आहे, टाइम थो लॻे पियो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां मूसा खे बीठो छॾियो आहे, अख छिंभ में मुंहिंजी सवारी पहुती, बैतुल मुक़द्दस पहुचा त मूसा मूंखां अॻे ई बीठो। सुभान अल्लाह। समझो था अलाए न, थोरो सोचजो। बाबा बीठो आहे, अलम तो पढ़ंदो, कुल अल्लाह पढ़ंदो, रुकू में वेंदो, समय अल्लाह हमदा करे उथंदो, वरी सजदे में वेंदो, सजदे में 2 दफ़ा सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला पढ़े, वरी वेहे, वरी ॿियो सजदो करे, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला पढ़े, वरी वेहे, वरी अतहियात पढ़े। ॻाल्हि कंदे बि टाइम थो लॻे, ईअं न सही। पोइ वरी सलाम वराए, हाणे सलाम वराइण खां पोइ क़ब्र मां उथे, वरी निकिरे, वरी पंधु करे। नबी करीम त बुराक ते हो, पाण फरमाइनि था मां हलंदे ॾिठो, क़ब्र में बीठो आहे, 1 सेकंड में बैतुल मुक़द्दस पहुचा त मूसा अॻे ई बीठो। निमाज़ भॻई आहे, पूरी कई, करे ॾेखारियो, कान नथी थिए। और मुंहिंजा प्यारा दोस्त मतिलब इहो आहे, अञा अॻिते ॿुधंदे अञा अॻिते अचे थो वाक़ियो। महबूब से फरमाइनि था वरी बैतुल मुक़द्दस मां थी मथे आसमान ते वञा त 6 आसमान ते मूसा अॻाए वेठो आहे। इहो अचे थी ॻाल्हि, इहो छा चकर आहे? क़ब्र में बि मूसा, बैतुल मुक़द्दस में बि मूसा, वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम 6 आसमान ते बि। अहिड़े तरीक़े सां 1.25 लख नबी सगोरा पंहिंजे क़ब्रुनि में बि आहिनि। हुज़ूर फरमाइनि था मां जो बैतुल मुक़द्दस में पहुचा त सभु नबी मूंखां अॻे ई बीठा आहिनि।
वरी पाण फरमाइनि था परे आसमान ते वञा, हज़रत ईसा बि वेठो आहे, हज़रत यहया अलैहिस्सलाम बि वेठो आहे, ॿिए आसमान ते वञा त हारून नबी वेठो आहे, टे आसमान ते वञा त यूसुफ नबी वेठो आहे, चौथे ते वञा त फलाणो नबी वेठो आहे, पंजे ते वञा त फलाणो नबी वेठो आहे। हलंदो हलंदो पाण आख़िर में फरमाइनि था पिया त आख़िर छेड़े में वञा त हज़रत इब्राहिम नबी वेठो आहे। पंहिंजे कब्रुनि में बि आहिनि, बैतुल मुक़द्दस में नबी से फरमाइनि था सभु नबी बीठा आहिनि। मां जीअं जो पहुतुसि त उते पहुचण खां पोइ अजीब रंग हो, को बि नबी वेठल कोन। बाबा तव्हां सुन्नत पढ़ी वेठा हो न, मौलवी साहब अचे, मुफ्ती साहब अचे, केरु बि अचे, तव्हां वेठा हो, पंहिंजी निमाज़ पढ़ंदो, वाइज़ कंदो, ख़ुतबो पढ़ंदो, हाणे निमाज़ शुरू थी तव्हां उथंदो, ॿाहिरां को अचे मस्जिद में कंहिंजे लाइ उथणो मना आहे। तव्हां ॿिए जे लाइ ओताक ते उथो, घर में उथो, ताज़ीम कयो, भली कयो, पर शरीयत जो मसइलो सिखी छॾिजो। मस्जिद में तव्हां वेठा हुजो न, कंहिंजे लाइ उथो न, मना हुआ मना हुआ। तव्हां कॾहिं कॾहिं कोताही कंदा हो, मां अचां दरवाज़े खां, साईं सलाम अलैकुम उथी बीहो, मुंहिंजी ताज़ीम लाइ मस्जिद में न उथो, कंहिं ॿिए माण्हूअ जे ताज़ीम लाइ मस्जिद में न उथो। ॿाहिरि भली ताज़ीम कयो, मस्जिद में न कयो, छो त मस्जिद में सभ खां वधीक ताज़ीम अल्लाह जी आहे। अल्लाह जे दरगाह में जेको हाज़िर आहे, पोइ अल्लाह जे हाज़िरी में वरी ॿिए लाइ उथी बीहे त ख़ुशामद आहे। मसइला बि सिखो न बाबा, कॾहिं कॾहिं ग़लती कंदा आहियो, ग़लती न कंदा कयो। सलाह शरीफ़ बुलंदा हुआ اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, मां जीअं जो बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो आहियां, अंदर जो दाख़िल थियां त सभु नबी बीठा आहिनि। छो? इन जे करे बीठा हा त बैतुल मुक़द्दस बराबरि काबो हो, अॻियनि नबियनि जो मस्जिद हुई, पर ख़ुदा जो कसम आहे मस्जिद जे इज़त खां रसूलुल्लाह जी इज़त मथे। मस्जिद जे इज़त खां रसूल करीम जी इज़त मथे आहे। नबी सगोरा सबक था ॾियनि पिया त असीं भली मस्जिद में आहियूं, मस्जिद जी ताज़ीम में वेठा आहियूं, पर नबी करीम जेको असां वटि आयो आहे सो मस्जिद जी ताज़ीम खां वधीक इज़त वारो। ख़ुदा ताला हबीबन करीमन जी इज़त ऐं ताज़ीम वॾी कई आहे। तव्हांखे घणो करे यादि हूंदो, न त यादि ॾियारायांव, इस्माइल मलाइक जी ॻाल्हि। तव्हां अॻी सिफ़ाल खे त यादि आहे, पुछनि खे यादि आहे लॻा ॻाल्हि यादि आहे न? हाणे त कई अथमि हिन महीने में पहिरें जुमे ते जिब्रील आयो, या रसूल अल्लाह मेराज खां पोइ साईं फलाणो इस्माइल मलाइक हेठि किरियो पियो आहे, पर सड़िया पिया अथसि। अलाह जी बेनियाज़ी ॾिसी ॾाढो ड्रिजी वियो आहे। हुज़ूर फरमायो छो? कि मलाइकनि खे पढ़ाईंदो हो, वेठो हो, रब चयो सभु उथी बीहो, मुंहिंजो नबी अचे थो इस्तक़बाल कजो। इस्माइल मलाइक चयो त ईंदो त पोइ उथंदुसि। पोइ महबूब तुंहिंजी सवारी तेज़ हली वई, हुनखे मौक़ो कोन उथण जो मिलियो, अवां हलिया विया। रब ॾमिरजी पियो त मुंहिंजे महबूब लाइ कोन उथियो आहे, लह कुर्सी तां हेठि उबो खसे छॾींसि, उछलाए छॾींसि, पर जलाए छॾींसि। अलाह बेनियाज़ आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजे करे हुन जा पर सड़िया आहिनि, मुंहिंजे करे ख़ुदा हुन ते ॾमिरियो आहे। हाणे जिब्रील वञ इन इस्माइल मलाइक खे वञी चओ त मुंहिंजे मथां दुरूद पढ़ त साॻियो मक़ाम ख़ुदा ॾेई छॾे। यादि आहे? इहे विसार त न कयो न यार, विसारा न कयो। इहा ॻाल्हि यादि हुई न सही? हाणे इनखे सज़ा छो मिली? उथियो न। छाजे करे न भाउ उथियो न? महबूब करीम जी ज़ात बाबरका जी ताज़ीम न कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जा नबी इन जे करे बीठा हम त हुज़ूर अचे असां वेठा हुजऊं, इहो मुनासिब न आहे। आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी बीठा हा। महबूब जीअं जो दाख़िल थिया पाण फरमाइनि था अस्सलामु अलैकुम, सभई नबी चवनि था वालैकुम अस्सलाम व रहमतुल्लाह या ख़ातमन नबिय्यीन। ओ नबियनि में पिछाड़ी अचण वारा आख़िरी मोहम्मद तो ते बि सलाम हुजे। पाण जो आया सिधो अॻिते जॻह छॾींदा विया, रस्तो छॾींदा विया, अॻी सफ़ में अची बीठा।
जिब्रील तौर करे या रसूल अल्लाह नमाज जो टाइम थी वियो आहे, नमाज पढ़ायो। हे सभु नबी तव्हांजे नमाज पढ़ण जे पुठियां, नमाज पढ़ण जे लाइ तव्हांजे पुठियां पढ़ण लाइ मौजूद आहिनि। हुज़ूर करीम फरमाइनि था मां हेॾे निहारियो, वरी हेॾे निहारियो। सरकार फरमाइनि था जाॾे खणी निहारिया त हिक ॿिए खां वॾा वॾा नबी, जाॾे निहारिया त मुअज़्ज़ज़ नबी। अब नबी का घटि ॻाल्हि, सुभान अल्लाह, वॾो शान आहे नबूअत जो। अल्लाह ताला जा नबी बीठा आहिनि। हज़रत नबी सही फरमाइनि था मां हीअं जो निहारियो त इब्राहिम नबीअ ते नज़र पई, वरी जो निहारिया त सुलेमान नबीअ ते नज़र पई, वरी जो निहारिया त दाऊद नबीअ ते नज़र पई, अञा जो निहारिया त सोणे हसीन यूसुफ ते नज़र पई। हिक ॿिए खां वधीक सुहिणा, हिक ॿिए खां वधीक भला यूसुफ उहो नबी हूंदो हो मुंहिंजा दोस्त किताबनि लिखियो आहे। अचानक ओचितो कंहिंजी नज़र पइजी वेंदी हुई त माण्हू बेहोश थी वेंदा हुआ। एतिरे क़दुरु किताबनि लिखियो आहे। इब्न क़य्यम जोज़ी लिखियो आहे त जेकॾहिं का हमल वारी औरत हूंदी हुई, यूसुफ ते ओचिती नज़र पवंदी त औरत जो हमल किरी पवंदो। एॾो हुनजो हुस्न जलाल हो। कुरान में लिखियो पिया, कुरान में फ़क़त्ताना अयदियहुन वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। जंहिं वक़्त में यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ औरतुनि ताना हया, बीबी ज़ुलेखा खे ग़ुलाम ते आशिक़ थी पई आहे, नौकर ते आशिक़ थी पई आहे, पंहिंजो होश विञाए छॾियो थी, सॼे ॻोठ में तुंहिंजी ॻाल्हि मशहूर थी वई आहे। बीबी ज़ुलेखा थी चए तव्हां यूसुफ ॾिठो ई कोन्हे, अचो त ॾेखारियांव। क़ुरान थो चवे, क़ुरान दावत कई, घुरायई, दस्तरखान लॻो, मानी खाराई। मानी खाराइण खां पोइ जॾहिं सभु वांदा थिया त मतलब माइनि खे बीबी ज़ुलेखा हथ में फ्रूट ॾिना, सूफ़ ॾिना, तुरज ॾिना, अंब ॾिना, लीमा ॾिना, ॾाढ़ू ॾिना। हे कटियो खाओ, मां यूसुफ खे वठी अचां। बीबी ज़ुलेखा हज़रत यूसुफ खे कमरे में विहारे छॾियो। मायूं हाल में वेठियूं, मानी खाई, हाणे सूफ़ पियूं कटनि। हज़रत यूसुफ खे वञी चई यूसुफ ॿाहिरि त निकिर, मुतां मयारूं त लाहे हली। और तूं चवनि त कहिड़े इंसान ते आशिक़ थी पई आहे, तंहिंजे करे महिरबानी कर तूं ॿाहिरि त हल। हाणे ग़ुलाम हो, ख़रीद थियल हो, इनकार नथो करे, छा करे, मजबूर आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो ॿाहिरि निकितो आहे। क़ुरान थो चवे फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्ताना अयदियहुन वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। यूसुफ अलैहिस्सलाम निकितो, माइन जी नज़र पइजी वई, मथे वात पटिजी विया, अखियूं झलजी वयूं, हथनि में जेको फ्रूट हो सो हथनि में आहे, छुरी हथ में आहे। छुरी पंहिंजे हथनि खे वढण शुरू करे थी, कंहिंजी आङुर लही वई, कंहिंजो अंगूठो लही वियो, कंहिंजो सॼो कमु लही वियो, हथनि मां फ्रूट किरी पिया, हथ वठे वेठियूं। क़त्तान अयदियहुन, क़ुरान थो चए हथ कपे विधऊं। वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा, ऐं मायूं चवण लॻियूं ज़ुलेखा असां ॿुधो हो त हे इंसान आहे, पर ख़ुदा जो कसम आहे मा हाज़ा बशरा, आहे त इंसान आहे ई कोन। इन हाज़ा इल्ला मलकुन करीम, असांजे लेखे त हिकु ज़ाहिर में माण्हू आहे, पर हक़ीक़त में मलाइक सॻोरो आहे। अदा सच ॿुधाए, मां क़ुरान थो पढ़ां न, क़ुरान आहे न। मां थो चवां अॼुकल्ह जेको थो चवे त नबी असां जहिड़ो बशर आहे, उनखे मिस्र जे औरतुनि जेतिरो बि अकुल कोन्हे। अरे मिस्र जूं औरतूं चवनि यूसुफ नबी ला त मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम, हे असां जहिड़ो बशर न आहे, हे त को मलाक सॻोरो आहे। जेकॾहिं मिस्र जूं औरतूं यूसुफ लाइ इहे चवनि, ऐं किरोड़ यूसुफ मुंहिंजे मुस्तफ़ा जे हुस्न तां कुर्बान, जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में, मुहड़ मिड़नी मुरसले सरसो संदुस शाम, फकान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर थिस मकाम, उन आगे जा एहसान जंहिं हादी में इल्म हेड़ो। असांजे नबी से जहिड़ो को आहे?
मुंहिंजी मुलाक़ात हुए अव्हां जी हो तसी मां नथी वज़ोड़ा पर मैं तो मुंहिंजी मुलाक़ात ॿुधो ॿुधो मुंहिंजी मुलाक़ात हुए अव्हां जी हो तसी सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न राति पोइ ॿाहे विझी वात रिहूं कयो रिड़नि में अलाह जे वलीअ खां पुछ नबी असां जहिड़ो न आहे चओ नबी ॾाढे जो नबी असां जहिड़ो त न आहे पर यूसुफ जहिड़ो बि न आहे आदम जहिड़ो बि न आहे 1,24,000 नबीअ जहिड़ो बि ख़ुदा हुनजो शान वॾो कयो पाण फरमाइनि था हेॾा जो निहारा त यूसुफ बि छो आहे पाण फरमाइनि था हेॾा वॾा नबी मुसले ते मां अॻिते कीअं वञा ख़्यालु थींदो आहे न सही ॻाल्हायो भाउ ख़्यालु थींदो न सही हेॾा वॾा वॾा जलील क़दर नबी बीठा आहिनि मां मुसले ते कीअं वञा सभिनि खां पोइ आयो आहियां हज़रत जिब्रील थो चए या रसूल अल्लाह छाजो इंतज़ार आहे मां जिब्रील खे चयो जिब्रील हे निहार त सही कतार भरी पई आहे वरी हेॾे निहार त बि कतार भरी पई आहे 1.25 लख नबी हिक ॿिए खां सुहिणा दाऊद नबी लाइ किताबनि में ईंदो आहे जंहिंमहिल ज़बूर पढ़ंदो हो हुनजी आवाज़ में ख़ुदा एॾो मेठाज रखियो हो जो ख़ुदा जो नबी दाऊद ज़बूर शुरू करे पखी मथां पर झले बीह रहा तफ़सीर रूहुल मानी वारे लिखियो आहे त दाऊद नबी रुगो पखी न पर हलंदड़ कंहिं वाटर ते दरियाह ते कंहिं नदीअ ते बीह ज़बूर पढ़ंदो हो त पाणी बीह रहंदो पाणीअ खे न को अकुल न को शूर पखीअ खे न को अकुल न को छा त को आवाज़ सुठो आहे या ख़राबु आहे पर नबीअ जे आवाज़ जो एजाज़ हो मौजूदो हो नबीअ जो दाऊद नबीअ जो अलाह जो ज़बूर पढ़ंदो हो त माण्हू त छा पर जेके जानवर हूंदा हुआ से बि बीही रहंदा हुआ हदीस में ईअं बि ईंदो आहे जॾहिं क़यामत थींदी फ़ैसिलो थी वेंदो जन्नती जन्नत ॾे दोज़खी दोज़ख ॾे हाणे रब जे दीदार जो टाइम थींदो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो माण्हुनि जा चेहरा अलाह जो दीदार कंदा ख़ुशि थींदा अलाह ताला उन ऐन टाइम ते जंहिंमहिल दीदार कराईंदो दाऊद नबी खे चवंदो ओ दाऊद चवंदो लब्बैक मुंहिंजा रब अॼु सूरत यूसुफ मुहम्मद जे क़ुरान वारी पढ़ ज़बूर त पढ़ंदे हे ज़बूर त पढ़ंदो हुजे पर अॼु क़यामत जो ॾिहाड़ो आहे मां दीदार थो करायां हाणे मुंहिंजे दीदार खां अॻु में तूं तिलावत कर कलाम अल्लाह जी ज़बूर न पढ़ मुहम्मदी क़ुरान पढ़ पर क़ुरान जी सूरत यूसुफ पढ़ क़ुरान नबी जो हुजे वरी सूरत यूसुफ हुजे जेके ख़ुदा अहसनुल क़सस सॼो आहे वरी पढ़ण वारो हज़रत दाऊद जहिड़ो आवाज़ हुजे नबी से फरमाइनि था जॾहिं दाऊद अलैहिस्सलाम सूरत यूसुफ शुरू कंदो सॼो जहान बेहोश थी कईं खे होश कोन हूंदो ईअं सम्झ त कंहिं नशे में माण्हू चूर थी वेंदो आहे ईअं जहान गश थी वेंदो अलाह जो नबी तिलावत कंदो रहंदो सरकार फरमाइनि था मां जो ॾिठो त दाऊद बि बीठो आहे केरु मुसले ते अचे दुरूद पढ़ त ॻाल्हि पूरी कयां मौलाना मुहम्मद वालिही वसाबिही वबारिक वसल्लम जिब्रील तो जसवणा छा जो इंतज़ार आहे पाण फरमाइनि था कंहिंजो इंतज़ार कोन्हे वॾा वॾा नबी आया आहिनि मां कीअं छा चवंदो क़द्दिम या रसूल अल्लाह अल्लाह जा नबी तोखे अॻु में थियणो आहे छो नबी तुंहिंजे पुठियां नमाज़ पढ़ण आया आहिनि छो राज़ नमाज अक़सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर अज राज खुले पियो नमाज अक़सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्ता खड़े हैं पीछे जो सल्तनत आगे कर गए थे अॼु ख़ुदा खे ॾेखारणो आहे त जन अॻु में बादशाहियूं कयूं जन अॻु में नबूअतूं हलायूं जन अॻु में रियासतूं कयूं अॼु सभु मुहम्मद जे पुठियां बीठा
अॼु सभु नबी करीम जे पुठियां बीठा आहिनि। अॼु खोलणो आहे त अव्वल केरु आहे त आख़िर केरु आहे। सम्झो था न सही। नमाज़ अक़सा, वरी ॿुधो, नमाज अक़सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर के दस्तो बस्ता खड़े हैं हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे। जिब्रील अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह, मुक्तदी आ गए, अंबिया आ गए, मुरसली आ चुके तो इमाम आ गया। या रसूल अल्लाह, जमायती भी अची वया, नबी भी अची वया, रसूल भी अची वया। हाणे सभिनि जूं सफ़ूं भरियूं पयूं आहिनि, जॻह इमाम जी ख़ाली आहे। इमाम सभिनि जो मुहम्मद करीम आहे। क़दम या रसूल अल्लाह, अॻिते थी निमाज़ पढ़ाए, तुंहिंजे हूंदे को निमाज़ कोन पढ़ाईंदो। मालूम थियो त मुंहिंजो हबीब सभिनि जो सरताज, मुंहिंजो नबी सभिनि जो सरताज, मुंहिंजो महबूब सभिनि जो अॻवान, मुंहिंजो नबी इमामुल मुरसलीन। हाँ, इमामुल मुरसलीन, रसूलन जो इमाम, जेको रसूलन खे इमामत कराए साहब कास्ती आहे। सरकार फरमाइनि था ॿ रकातूं निमाज़ पढ़ायमि, या फर्ज़ी न हुई, न का ॿे पहरी, न का टे पहरी, न का सोमाणी, न का सांझी, न का आधी, न का मांझी, या नफ़ली निमाज़ आई। कहिड़ी निमाज़ हुई? नफ़ली निमाज़ आहे जेका नबी करीम पढ़ाई आहे। 2 रकातूं पढ़ाई अथनि, सलाम वरायो अथनि, सलाम वराए नबी पाक नबियनि ॾे मुंहुं करे वेठो आहे। सभ खां पहिरीं आदम अलैहिस्सलाम उथी बीठो, चओ सुभान अल्लाह। इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा। रब करीम जी ज़ात मलाइकनि खे थो चवे, मां पंहिंजो ख़लीफ़ो थो बणायां। ख़लीफ़ो आदम खे अल्लाह ताला बणायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम सभिनि जो बाबो आहे, अब्बुल बशर आहे, अब्बुल अंबिया आहे। अल्लाह ताला जे महबूब खे मुसल्ले ते वेहारे, अञा नबी से दुआ कान घुरी आहे। आदम उथी बीठो, उथी महबूब खे चई, क़िबला इजाज़त मिले त ख़ुतबो पढ़ा। हाणे निमाज़ थी वई, नबी से मुसल्ले ते वेठो आहे, आदम इजाज़त घुरी ख़ुतबो थो पढ़े। छा चयईं? ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान, कुदरत सां मूंखे मिटीअ मां ठाही। रब साईं तुंहिंजा लख एहसान, उन मिटीअ में रूह फूकी। ओ रब करीम तुंहिंजा लख एहसान जो उन मिटीअ खां बाद में वरी मूंखे मलाइकनि खां सजदा कराई। या रब करीम तुंहिंजा लख एहसान जो मुंहिंजे पुठीअ मां पीर पैगंबर नबी इमाम पैदा कई, वॾी मूं ते भलाई कई, जन्नत में रहाई, ग़लती कयमि माफ़ कयई, ऐं मुंहिंजा मौला साॻो नबूअत जो ताज पाराई। लख तुंहिंजा एहसान, पर सभु थोरा हिकिड़े पासे। ओ मुंहिंजा मौला वॾो थोरो इहो कई जो अॼु मुहम्मद करीम जे पुठियां नमाज़ नसीब कई। आदम अलैहिस्सलाम तो चए, मौला सभु तुंहिंजा थोरा, सभु एहसान, पर वॾो एहसान इहो कई जो अॼु मुस्तफ़ा जे पुठियां निमाज़ नसीब कई। सोचो, आदम घणियूं निमाज़ूं पढ़ियूं? ॾाढे। आहे केरु? तो नबी। उहो तो शुक्र करे त हुज़ूर जे पुठियां हिकु निमाज़ नसीब थी। आदम जो शान मथे, भेट कान्हे, पर सोच कयो, गौर कयो, हिकिड़ी निमाज़ आदम पढ़े, शुक्र करे, वाह सिद्दीक़ तुंहिंजो शान। कई निमाज़ूं मुस्तफ़ा जे पुठियां पढ़े, वाह अब उमर फारूक तुंहिंजो शान। कई निमाज़ूं रसूलुल्लाह जे पुठियां पढ़े, वाह उस्मान गनी तुंहिंजो शान। कई निमाज़ूं रसूलुल्लाह जे कढ पढ़ी, वाह अली तुंहिंजो शान। केतिरियूं निमाज़ूं मुंहिंजे मुस्तफ़ा जे पुठियां ई पढ़ी। उन्हनि सहाबा जो वॾो शान आहे, वॾो मक़ाम आहे, नबूअत जे बराबरि न आहिनि, पर मुंहिंजा दोस्त इहा ख़ासि इनायत हुई जो हबीबनि करीमनि जे पुठियां मुस्तफ़ा जे पुठियां निमाज़ूं पढ़ंदा। आदम हिकिड़ी निमाज़ खे पियो ॻाए, आदम हिकिड़ी निमाज़ जो पियो थोरो चवे, हिकिड़ी निमाज़ खे पियो शुक्रिया तौरु अल्लाह जे दरगाह में पेश करे। मां थो चवां वॾो भाग मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो, असहाबनि सॻोरनि जो, जंहिंखे सारी ज़िंदगी हबीब जे पुठियां निमाज़ूं नसीब थियो। वॾी फज़ीलत आहे साईं, वॾी फज़ीलत आहे। नबीअ जी जमात जी वॾी इज़त आहे, नबीअ जे मक़ाम जो वॾो बुझादो त क़द्र उहे कंदा जंहिंखे निशान जी ख़बर हूंदी। हबीबनि करीमनि अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात फरमायो, आदम वेठो, उन खां पोइ वरी हज़रत शीस उथी बीठो। सुभान अल्लाह। हाणे न 1.25 लख नबियनि जा ख़ुतबा ॿुधायां,
त वरी 12हों महीनो फिरी ईंदो, ॻाल्हि पूरी कान्हे। इहा न सही। आदम छा चयो, इब्राहिम छा चयो, मूसा कलीमुल्लाह छा चयो, ईसा छा चयो, दाऊद छा चयो, यूसुफ नबी छा चयो। 1.25 लख नबी वारे वारे उथंदा विया। जी 2 मिंट ॾे त 2.5 लख मिंट थी विया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे प्यारे नबीअनि ख़ुतबा पढ़िया, पर सभिनि जो मूल मतो इहो हो। आख़िर में सभु को फेराए घेराए इहा ई ॻाल्हि पियो करे, मौला तुंहिंजा लख एहसान जो रसूलुल्लाह जे कढ नमाज़ नसीब कई। सरकार फरमाइनि था सभिनी ख़ुतबा पढ़िया, हाणे मुंहिंजा हाणे तव्हां वेहो त मां तव्हां ॿुधायो आहे, मां ॿुधो आहे, हाणे वेहो त मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम छा चयो, इंशाअल्लाह ईंदड़